अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो पारस टीवी। जीअं त अॼु हिन वीडियो में असां तव्हांखे 4 दरवेशनि जो किस्सो ॿुधाईंदासीं। सभ खां पहिरियां गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे प्रेस कंदा त जीअं हर नई ईंदड़ वीडियो जो नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ताईं पहुचे सघे। त दोस्तो हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। नाज़रीन, हिन उमेद में बादशाह जी उमिरि 40 साल थी वई। एक ॾींहुं शीश महल में निमाज़ अदा करे वज़ीफ़ो पढ़ी रहियो हो ऐं हिकु भेरो आईने जे तरफ़ जीअं ख़्यालु कयईं त हिकु अछो वार मुछुनि में नज़र आयसि जो चांदी जे तार वांगुरु चमकी रहियो हो। हीउ ॾिसी बादशाह जूं अखियूं ॻोड़नि सां भरिजी वियूं। थधो साह भरे दिलि में सोचाईं त अफ़सोस त हेॾी उमिरि अजाई बर्बादु कई। दुनिया जी हिर्स में केॾो न जहान खे ज़ेर ऐं ज़बर कई। इहे मुल्क हाणे तुंहिंजे कहिड़े कमु ईंदा? आख़िर ही सारो सामान ऐं असबाब त कंहिं ॿिए जो आहे। तोखे त मौत जो पैगाम अची वियो। जेकॾहिं के ॾींहं रहिया बि आहिनि त बदन जी ताक़त घटिजी वेंदी। मालूम थिए थो त मुंहिंजी क़िस्मत में हिन तख़्त जी वारिस जो पैदा थियणु लिखियो ई कोन वियो आहे। हिकु ॾींहुं मरणो आहे ऐं सभु कुझु छॾे वञिणो आहे। उनखां चङो ख़्यालु आहे त हींअर ई छो न छॾे ॾिजे ऐं बाक़ी ज़िंदगी पंहिंजे ख़ालिक जी यादि में काटिजे। हीअ ॻाल्हि वेंझाए दरबारियुनि खे हुकुम ॾिनई त अॼु खां पोइ मूं वटि को बि अचे दीवाने आम में ईंदा रहो ऐं पंहिंजे कम में मशग़ूल रहो। पाण हिकु मकान में अकेलो मुसलो विछाए इबादत इलाही में वेही रहियो। रोअण ऐं आहुन भरण खां सवाइ वटसि ॿियो कमु न हुयो। अहिड़े रीति कई ॾींहं बादशाह आज़ाद वक़्तु फ़क़ति छुहारे ऐं पाणीअ ते रोज़ो खोलींदो रहियो ऐं राति ॾींहुं जाइ निमाज़ ते निमाज़ में मसरूफ़ रहियो। आख़िर हीअ ॻाल्हि ॿाहिरि निकिती आहिस्ते आहिस्ते सॼे मुल्क में पखिड़िजी वई त बादशाह पंहिंजी बादशाहीअ खां हथु खणी गोशा निशीनी अख़्तियार कई आहे। चइनी तरफ़नि खां गनीम ऐं मुसफ़िद उभरी आया। पंहिंजे हद खां हिननि पंहिंजा क़दम वधाया। हिन सरकशीअ जो हीअ नतीजो निकितो जो हुकूमत में वॾो ख़लल पैदा थियो। हर हिकु हिसे मां बग़ावत जो इतलाउ अचणु लॻो। अमीर ऐं उमरा दरबारी जेतिरा हुआ अची गॾु थिया। सलाह मसलहत करणु लॻा। आख़िर ही तजवीज़ बीठे त वज़ीर वॾो दाना ऐं अक़लमंद आहे। बादशाह जो मशीर ऐं मक़रब आहे। उन जी ख़िदमत में हली ॾिसूं त हू हुन वक़्तु कहिड़ी राय मुल्क लाइ मुनासिब थो सम्झे। इहा सलाह करे सभई गॾिजी वज़ीर वटि आया। वज़ीर पुराणो क़दीम नमक हलाल अक़लमंद ख़ुर्दमंद नाले हो। जेतोणीकि बादशाह पंहिंजी हज़ूर में सभ खे अचण खां मना करे छॾी हुई, पर वज़ीर खेनि बादशाह वटि वठी वञणु मंज़ूर कयो। नेठि सभिनी खे वठी दीवाने आम ताईं आयो ऐं सभिनी खे छॾे दीवाने ख़ास में आयो। बादशाह जी ख़िदमत में महले जे हथां चौराए मोकिलियाईं त हीअ पोड़ो ग़ुलाम हाज़ुर आहे। केतिरनि ॾींहंनि खां अव्हां जे जमाल खे न ॾिठो अथमि। उमेदवार आहियां त हिकु नज़र ॾिसी कदम बोसी हासिलु करियां त दिलि खे तसली थिए। वज़ीर जो हीअ अर्ज़ु ॿुधो बादशाह ॿुधो जीअं त संदसि ख़ैर ख़्वाही ऐं जान निसारी खे ॼाताईं थिए ऐं अक्सर संदसि चयो मञींदो हो। घणे फ़िकर खां पोइ फ़रमायाईं त ख़ुर्दमंद खे कोठे अचो। जॾहिं इजाज़त मिली त वज़ीर बादशाह जे हज़ूर में आयो। आदाब बजा आणे हथु ॿधी बीही रहियो। ॾिठाईं त बादशाह जे अजीब सूरत आहे। ज़ार ज़ार रोई रहियो आहे ऐं कमज़ोरीअ खां संदसि अखियुनि में हल्का पइजी विया आहिनि। चहिरो हेॾो थी वियो अथसि ख़ुर्दमंद खे ताक़त न रही बे अख़्तियार डोड़े क़दमनि में वञी किरियसि। बादशाह पंहिंजे हथ सां संदसि मथो मथे खयो। फ़रमायाईं, तूं मूंखे ॾिठो, तोखे तसली थी। हींअर मोटी वञ, मूंखे न सताए। वञी हुकूमत जे कमकार में मशग़ूल थी। ख़ुर्दमंद ही ॿुधी रड़ियूं करे रोअणु लॻो ऐं अर्ज़ु कयईं त ग़ुलाम अव्हां तां सदके थिए। अव्हां जे सलामती सां हमेशह बादशाही मैसर आहे, पर जहां पनाह जे हिकदमि अहिड़ी रीति गोशा निशीनीअ खां सॼे मुल्क में अबतरी पइजी वई आहे ऐं उन जी पुछाड़ी चङी नज़र नथी अचे। महिरबानी करे इन हाल जी हक़ीक़त हिन बाने खां लिकल न रखो। मन हीअ मिसकीन बि इन कम जे फ़ाइदे खां बेनसीब न रहे।
पोइ जेके सम्झ में ईंदो सो अर्ज़ु कंदुसि। साईं, ही जेके दरबार जा नौकर आहिनि से फ़क़ति हिन लाइ आहिनि त बादशाह ख़ुशि हुजे, अमीर उमरा सभु कमकार खे झलियो वेठा हुजनि, जीअं बादशाह सलामत खे का मुश्किल दरपेश न अचे। पर ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं बादशाह सलामत जी जिंद खे फ़िक्र या ॻणती थी पवे त उते बि त आख़िर ही ग़ुलाम कमु ईंदा, न त असांजी ग़ुलामी कहिड़े कम जी। तॾहिं बादशाह थधो साह खणे वरंदी ॾिनी त वज़ीर, जो कुझु मुंहिंजे दिलि में आहे उन जो को इलाज ई न आहे। जो कुझु अथमि उनखे ख़ुदा थो ॼाणे ऐं मां ॾाप सां को बि बिलो भेणी न थींदो। ए खुरमंद, मूं सॼी ॼमार दुनिया जी बेसूद कमनि में बादशाही जे फ़िक्रनि में गुज़ारी आहे, को बि वक़्तु ख़ुदा जी यादगिरी में वेही न गुज़ारियमि। एतिरे क़दुरु जो मुंहिंजी उमिरि हींअर अची हेॾी थी आहे। अॻिते मरणो अथमि, ॿियो छा कंदसि। मौत जूं निशानियूं बि अची ज़ाहिर थियूं आहिनि। अछा वार पिया अथमि। हाणे हिन उमिरि में पंहिंजे धणीअ जी बानप करियां त चङो आहे। सॼी राति जी निंड खां पोइ पुर फुटे जो जाॻणु ज़रूरी आहे। हिन खां पोइ सवाइ वॾी सिक पुट जी औलाद जी आहे। जा उमेद बि पूरी न थी। मूंखां पोइ केरु वारिस थींदो। बसि मोए खां पोइ मुंहिंजो नालो ई गुम थी वेंदो। वधीक छा चवां। मूं हिन दुनिया ई छॾी, बादशाही विसारे वञी केर बि हथु करे। हाणे त दिलि में थो अचे त कंहिं ॾींहं खां पोइ हीअ जाइ बि छॾे मुर्गो वञी कंहिं झंग में गुज़ारियां। कंहिं माण्हूअ जो मुंहुं न ॾिसां। अहिड़ी रीत हीअ बाक़ी हयाती गुज़ारियां। दुनिया जा मज़ा ऐं लज़तूं ॾिठमि, हुकुमरानी कयमि, पर हासिल कुझु बि कीन थियमि। हीअ ॻाल्हि करे थधो साह भरे बादशाह आज़ाद वक़्तु ख़ामोश थी वियो। अखियूं पाणी सां झुलण लॻियसि। खुरमंद वज़ीर जो असल बादशाह जे वालिद जो बि मुशीर हो। आज़ाद वक़्त सां शहज़ादगीअ जी उमिरि में बि संदसि दोस्ती ऐं मोहबत हुई। अदब सां अर्ज़ु कयसि त आलम पनाह, इंसान खे कॾहिं बि पंहिंजे धणीअ जे महिरबानियुनि खां नाउमेद थियणु न घुरिजे। ज़रा गौर कयो, जंहिं क़ादिर हीअ ज़मीन ऐं आसमान, तारा, चंड, सिज ऐं हैवान 18,000 मख़लूक़ात पैदा कई आहे, तंहिं रब्बिल आलमीन जी अॻियां हिकु पुट जे ॾियण में कहिड़ी देरि थींदी। जींदा क़िबला, मां त अर्ज़ु कंदसि त हीअ पूर दिलि मां तव्हां विसारे छॾियो। हिन ख़्याल खां खसारो आहे न फ़ाइदो। हीअ बादशाही केतिरनि तकलीफ़नि ऐं ॾाखड़नि सां अव्हां ऐं अव्हां जे वॾनि खे हथु आई आहे। अव्हां जा वॾा उनखे कीअं न क़ाइमु रखंदा आया। अव्हां उन जी बहबूदी लाइ केॾी न कोशिश कंदा आया आहियो। हींअर उन सॼी महिनत खे विसारे अव्हां गाफ़िल बणिजी विया आहियो। शक न आहे त उन्हीअ खां बादशाही में ख़लल पइजी वञे। इहा बदनामूसीअ जी ॻाल्हि आहे। भला क़यामत जे ॾींहुं जेकॾहिं अव्हां खां पुछा थींदी त ए बंदा, असां तोखे पंहिंजे ख़ल्क़ ते इज़त ॾेई बादशाह बणायो, सभई ऐश ऐं ख़ुशियूं ॾिनियूंसीं, तूं नाशुकुर थी मुल्क खे वीरान करे नेमतुनि जो इनकार कयो, साईं मुंहिंजा, उते बि कहिड़ो जवाबु ॾींदव। हीअ बंदगी बि कमु न ईंदी, छो त बादशाहनि ते इबादत खां सवाइ के ॿिया फ़र्ज़ बि आहिनि। जो अदल कंदो सो छुटींदो, जो ज़ुल्म कंदो सो ख़राबु थींदो। जंगियनि ऐं बरपटनि में रुलणु फ़क़ीरनि ऐं जोॻियनि जो कमु आहे। बादशाहनि जो उहो वड़ न आहे।